हैदराबाद में ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। अटे जे 10 किलो वारे थेले ते 20 रुपयनि जी वाध कई वई आहे। थेलो 850 मां वधी 870 रुपयनि जो थी वियो आहे। वापेदार परेशान थी विया आहिनि। कणिक जे 100 किलो वारी बोरी ते 150 रुपया वाध बाद पूरे 7150 रुपयनि जी थी वई आहे। रेज़की दुकानदारनि बि अटे जे फी किलो ते 3 खां 5 रुपया वाध करे फी किलो 90 रुपया विकिणणु शुरू करे छॾियो। वापारी ऐं दुकानदारनि जो चवणु हो त कणिक जे चुरपुर ते पाबंदी सबबि खुलियल मार्केट में कणिक नथी पहुचे। हैदराबाद में ब्रेकिंग न्यूज़ अमल सां शेयर कयूं पिया। हैदराबाद में अटे जे 10 किलो वारे थेले ते 20 रुपयनि जी वाध कई वई आहे। थेलो 850 मां वधी 870 रुपयनि जो थी वियो आहे। वापेदार परेशान थी विया आहिनि। कणिक जी 100 किलो वारी बोरी ते 150 रुपया वाध बाद पूरी 7150 रुपयनि जी थी वई आहे। अपडेट मालूम कंदासीं। हैदराबाद जो रिपोर्टर शबीर अबड़ो असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। शबीर, इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, हैदराबाद में अटे जी 10 किलो वारी थैली ते 20 रुपयनि जी वाध थी वई आहे। 10 किलो वारो थेलो 850 मां वधी 870 रुपयनि जो थी वियो आहे, जंहिं सबबि वापेदार सख़्त परेशान थी विया आहिनि। कणिक जी 100 किलो वारी बोरी ते 150 रुपयनि जी वाध बाद बोरी 7150 रुपयनि जी थी वई आहे। रेज़की दुकानदारनि बि अटे जे फी किलो ते 3 खां 5 रुपया वाध करे फी किलो 90 रुपया विकिणणु शुरू करे छॾियो आहे। उन हवाले सां वापारियुनि ऐं दुकानदारनि जो चवणु आहे त कणिक जी पाबंदी सबबि खुलियल मार्केट में कणिक नथी पहुचे। कणिक जी खोट सबबि अघु वधी रहिया आहिनि। उन्हनि जो मुतालबो आहे त इंतज़ामिया चुरपुर सां पाबंदी ख़तमु करे। ॿिए पासे शहरनि जो चवणु आहे त ॾाढी अघु अटे जो 10 किलो वारो थेलो 820 खां 850 रुपया हो, हाणे 850 खां 870 रुपया थी वियो आहे। रेज़की दुकानदारनि अटो 82 खां 85 रुपया विकिरो पए कयो, पर हींअर उन्हनि बि 88 खां 90 रुपया फी किलो करे छॾियो आहे। शहरनि जो चवणु आहे त ज़िले इंतज़ामिया ऐं खुराक खातो मामले जो नोटिस वठनि त जीअं अटो सस्ते अघ में फराहम थी सघे। जी ठीक है, वड़ी मेहरबानी शबीर अबड़ो।